ड्रिगबाला में मेरापुर जे सीनियर सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे बेरहमाना क़त्ल ते सिंध समेत काछे जा सहाफ़ी बि सरापा एहतजाज बणिजी विया। सिंध जर्नलिस्ट फोरम ऐं आल काछो सहाफ़ी इत्तेहाद जे सॾ ते प्रेस क्लब ड्रिगबाला आॾो सहाफ़ी जीएम लुंड, मोहम्मद इस्माइल लांघा, आज़म लुंड, अताउल्ला खिची, शरीफ खिचीअ जी अॻुवाणी में मुज़ाहिरो करे सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं संदसि खून सां इंसाफ़ लाइ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि पंहिंजे खिताब में चयो त सिंध जा सहाफ़ी सच लिखण जे करे सरेआम मारिया पिया वञनि, पर अफ़सोस जो सिंध हुकूमत जा नाइल चूंडियल नुमाइंदा वज़ीर ख़ामोश तमाशाई बणिजी वेठल ऐं काफ़ी सिंध जे सहाफ़ियुनि वॾेरा शाही ऐं नाइंसाफ़ियुनि जो शिकार थी रहिया आहिनि, पर पोइ बि क़ानूनी तरह तहफ़ुज़ फराहम नथो कयो वञे। उन मौक़े ते हिननि सुप्रीम कोर्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ IG सिंध कलीम इमाम खां मुतालबो कयो त सहाफ़ीअ जे बेरहमाना क़त्ल वाक़िए जी जांच करे हिन जे क़त्ल में मुलविस क़ातिल अंसरनि खे पधिरो करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। मोहम्मद इस्माइल लांघा, तोंग न्यूज़, ड्रिगबाला दादू।